हसन शहजादपुर वेझो हथियारबंद घर वातुन खे अरगमाल बणाए लखें रुपयनि जो दारू हणी फरार थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयो था शहजादपुर मां मिरान टीवी जो रिपोर्टर अली नवाज़ रेवाल टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, ॾाढे बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, शहजादपुर थाने की पुलिस मलदसी के हद ॻोठ फज़ल बागरानी में नामालूम हथियारबंदन पारा ॻोठाणे गुलाम शबीर बागरानी के घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए एक कमरे में बंद करे घर में पियल 8 तोला सोना गहवर ऐं ॿियो क़ीमती सामान छुड़ करे फरार थी विया आहिनि। घर धणी गुलाम शबीर बागरानी ॿुधायो त असां पाणी जे वारे ते वियल हुयासीं त 8 हथियारबंद घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए सरेआम दाड़ू हणी फरार थी विया आहिनि। असांजे घर में पियल सोन ऐं ॿियो क़ीमती सामान छुड़ करे फरार थी विया आहिनि। सभु घर भातियुनि जे रड़ियुनि ते पाड़े वारनि अची घर भातियुनि खे कमरे मां आज़ादु कयो आहे। असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। इतला ते शहजादपुर पुलिस SHO ज़ुल्फ़कार पाई ऐं मलदसी इंचार्ज पिरा खणी शुरू करे छॾिया आहिनि। पुलिस मूजिबि वधीक जांच शुरू कई पई वञे। जी अली नवाज़, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।